खलकल जान मिन मारिज मिन नारिन फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन शग़लहुल क़ुरआन अन मसइलती अन ज़िक्री व मसइलती आतैतुहु अफ़ज़ल मा ऊतिय अस्साइलीन व फ़ज़्लु कलामिल्लाहि अला साइरिल कलामि कफ़ज़लिल्लाहि अला ख़ल्क़िही व क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न हाज़िहिल क़ुलूब तस्दउ कमा यस्दउल हदीदु इज़ा असाबहुल माउ क़ालू या रसूलल्लाहि मा जिलाउहा क़ाल कसरतु ज़िक्रिल मौत व तिलावतुल क़ुरआन व फ़ी रिवायतिन तिलावतुल क़ुरआन व ज़िक्रुल्लाहि अज़्ज़ व जल्ल सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मद व अला आलि सय्यदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह ताला जे कलाम पाक सिपारे 27 सूरत रहमान जो चंद आयता मुबारक ऐं ॿ हदीसां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं पढ़ियूं आहिनि। वक़्तु महदूद मिलियो आहे, इन करे महदूद वक़्त में चंद ॻाल्हियूं करे दुआ घुरदो। जेको दिलि में ख़्यालु हो उहो राजी हो। पहिरियों त असांजे सिलसिले ज़िक्र जे क़ादरी सिलसिले में जेको पहिरियों सबक़ जेके अल्लाह जा बंदा हुन तरतीब ऐं तरीक़े सां जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सहाबनि खां ताबीन खां तबा ताबीन खां हेतिरे ताईं अल्लाह जे नाले जूं तरतीब आयल आहे। मूंखे हिते पुछां लॻंदी आहे वेझड़े में। हा सही आहे, पर मां हिते हक़ीक़त तो पंहिंजी दिलि जी ॻाल्हि थो ॿुधायां। दिलि में इंसान खे इरादा हूंदा आहिनि, ख़्याल हूंदा आहिनि, ॿियो जीअं बि सम्झे। मां हिते तव्हां समूरनि बुज़ुर्गनि उन्हनि जी जेके अलाह जे क़ुर खे ॿुधणु आहिनि उनजी ज़ियारत करणु आयो आहियां ऐं तव्हां समूरनि को दुआ घुरणु आहियो त अल्लाह ताला पंहिंजो कर्म फरमाए, जेतिरे त हयाती आहे त पंहिंजे नाले वठण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हर हिक जे मथां मौत ईंदो। कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। अल्लाह ताला फरमाए त हर साह वारे खे मौत जो मज़ो चखणो आहे। मौत जो मज़ो को कौड़ो हूंदो आहे, को मिठो हूंदो आहे।
जो सुहिणो मौत थियो त मौत जो मज़ो मिठो आहे, जो कसो थियो कंहिंजो त पोइ मौत जो मज़ो कसो। हर हिक खे चखणो आहे। हीअ जेका मां सूरत पढ़ी, इन सूरत जो नालो सूरत रहमान आहे। सूरत रहमान। हिन सूरत में अल्लाह जी रहमत जो ज़िक्र आहे, जेका सभ खां वॾे में वॾी रहमत अल्लाह जी आहे। उहा कहिड़ी आहे रहमत अल्लाह जी? अल्लाह जो क़ुरान। हदीस पाक में अचे थो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, ओ तू आयो न कुम हज़ इबादत ई, पंहिंजनि अखियुनि खे इबादत जो भाङो ॾियो। कालू या रसूल अल्लाह, मां हज़ुल इबादत, मां आयो न, अखियुनि जी इबादत कहिड़ी आहे साईं? पाण फमत नज़र फिल मसाइफ़, हिन क़ुरान मजीद में नज़र करणु इहा ई अखियुनि जी इबादत आहे। हिन जी नज़र करण साईं, हिन जी नज़र करण साईं बाननि जे मथां अल्लाह जी रहमत थिए थी, बाननि जा गुनाह माफ़ थियनि। सूरत रहमान। मां पहिरियों थोरो ज़िक्र जे सिलसिले ते ॻाल्हायो, वरी ख़्यालु मट थी वियो। असांजो सिलसिलो अल्लाह जे नाले वठण जो। हदीस पाक में अचे थो, इन हाज़िल क़ुलूब तस्दो कमा यसदुल हदीद इज़ा असाबहुल माउ क़ालू या रसूल अल्लाह मा जिलावा। हे दिलियूं कटिजी वेंदियूं आहिनि, जीअं लोह खे पोसल ते रखिजे कटिजी वेंदो आहे। साहब से दिलि खे पोइ छा सां साफ़ु कजे? पाण फरमाता तिलावतुल क़ुरान व ज़िक्रुल्लाह अज़्ज़ व जल, अल्लाह जो नालो वठणु। ॿी हदीस पाक में तो लिकुल शैइन सैकलुन व सैकलुल क़ल्ब ज़िक्रुल्लाह, हर शइ जी सफ़ाई जो सामान आहे, दिलि जी सफ़ाई जो सामान अल्लाह जो ज़िक्र आहे। बानो जॾहिं अल्लाह जो नालो वठे थो, अल्लाह जे नाले वठण सां दिलि हुनजी मुनवर थिए थी। जेके हुनजे मथां मेरे गुनाहनि जी कदूरत आहे, उहा लही वञे थी। जेके ख़्याल ख़राब आहिनि, उहे निकिरी वञनि था। क़ुरान पाक में अचे थो न, वल ज़िक्रुल्लाह अकबर, अल्लाह जो ज़िक्र सभ खां वॾो आहे। जेका बि शइ वॾी, अल्लाह जो नालो अञा वॾो। जेका बि वॾी, अल्लाह जो नालो अञा वॾो। वञोसीं ईअं चवंदा वञो अल्लाह जो नालो वॾो ई वॾो, वञी बेनतासीं त सभ खां मथे अल्लाह जो नालो। पोइ जॾहिं वॾी शइ किथे ईंदी आहे त नंढड़ी निकिरी वेंदी आहे। इन जी मां हिकिड़ी मिसाल ॾियां थो, जेका तव्हां असांजे नज़रनि में गुज़रे थी। मखण माण्हू खाईंदो आहे, पोइ इहो मखण गियो जेकॾहिं पाणी में विझे त पाणी मथे चढ़ी ईंदो, मखण हेठि तरो वठंदो, गिहु तरो वठंदो। छो त गिह जो वज़न हुन खां मथे आहे, वॾो आहे, इन करे हुनखे ॿाहिरि कढंदो। मखण में तव्हां कॾहिं माखी विझी खाधी हूंदी, रिझाए करे सियारे जो माखी, तो माखी तरो वठंदी, मखण मथे निकिरी ईंदो।
तव्हां जेकॾहिं माखी ऐं मखण मिलाए खाईंदो त हर हर जॾहिं हीअं गिराक फेरींदो तॾहिं माखी ईंदो, न त माखी हेठि थी वेंदी आहे न। त वॾी शइ नंढी खे कढंदी आहे। दिलि में जॾहिं अलाह तबारक व ताला जो नालो ईंदो त जेके ख़्याल गुनाहनि जा, जेके ख़राबियूं, जेके बि वसाविस या दुनिया जी मुहबत, उहे सभु निकिरी वेंदियूं, अलाह जो नालो बाक़ी वञी बचे। पोइ अलाह जो नालो जेॾो वॾो आहे एॾो सहंजो आहे। अलाह जे नाले वठणु ज़िक्रुल्लाह जी का पाबंदी न आहे। उते वेठे घुमे फिरे, वज़ू हुजे न हुजे, सुम्हे, का पाबंदी न आहे, को वक़्तु कोन्हे। निमाज़ जो वक़्तु ईंदो, हाणे तव्हां ज़ोहर जी निमाज़ न पढ़ी सघंदव, सुबुह जी निमाज़ जो वक़्तु आहे, पंजनि निमाज़नि जा वक़्त आहिनि। वक़्त ते शर्तनि सां, कपिड़ा पाक, जाइ पाक, जिस्म पाक, वक़्तु, पोइ निमाज़ पढ़ी सघंदव। हज तव्हां 12 महीननि में हज जे ॾींहंनि में करे सघंदव। रोज़ा रमज़ान जा रमज़ान महीने में रखी सघंदव, है न। पर अलाह जो ज़िक्र इन जो न को वक़्तु आहे, न को शर्त आहे। الذين يذكرون الله قياما وقعودا وعلى جنوبهم। हदीस पाक में अचे थो, जॾहिं जन्नत में वेंदा पोइ उते अलाह ताला क़ुर पाक में फरमायो, वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन। हे बानहा, जेके मुंहिंजा बानहा सालिया, जंहिंजे लाइ मां जन्नत पैदा कई आहे, जॾहिं जन्नत में ईंदा जेकी घुरदा सभु मिलंदो। वलकुम फीहा मा तश्तही मा तदऊन। उन्ही खे को उते को फिक्र, को ग़म न हूंदो। मां तव्हांखे ॿुधायां, जन्नत में बि अलाह जी मखलूक वेंदी, जहन्नम में बि अलाह जी मखलूक वेंदी। जन्नत में नेक सालिया वेंदा, जन्नत में मोमिन मुस्लमान वेंदो। उहो मोमिन मुस्लमान जंहिंजो मौत कलमे ऐं ईमान ते थियो हूंदो, पोइ तोड़े गुनाहगार हूंदो, उहो गुनाहनि जी सज़ा भोगे करे आख़िर जन्नत में वेंदो। जीअं चोर खे सज़ा ॾिबी आहे, जेको नंढी चोरी करे उन जे लाइ थोरो जेल आहे, जेको वॾी करे उन घणी आहे, पर आख़िर त छुटे न। मोमिन खे जेको जहन्नम जो अज़ाब थींदो, गुनाहगार मोमिन खे, हिकिड़ा त उहे हूंदा जेके बिना हिसाब जे जन्नत में हलाइनि। रियाद में अचे थो, जेको माण्हू बीमार थी पए, को बीमारी में कुल वल्ला सूरत घणी पड़े, पोइ जो हयाती हूंदसि त चाक थी वेंदो। जो मरी वियो त क़यामत जे क़बर जे अज़ाब हुन खां माफ़ थींदो। क़यामत जे ॾींहुं अलाह जा मलाइका खणी करे पुल सिरात कोन टपाईंदुसि। त मोमिन ईमान वारो, जंहिंजो मौत ईमान सां जो, उन जे लाइ जेकॾहिं गुनाह, हे त चुने, जेकॾहिं गुनाहगार आहे त उहो गुनाहनि जी सज़ा लोड़े करे, सज़ा भोगे करे आख़िर निकिरंदो। मोमिन खे जेको अज़ाब थींदो
उहो तहज़ीब जो अज़ाब आहे। तहज़ीब माना सफ़ाई न। सोन जूं खाणियूं आहिनि अदा मुल्कनि में, जॾहिं कढी ईंदा आहिनि त उते उन खे मिटी मरु लॻल हूंदी आहे। पोइ बाहि जी भठी में विझंदा अथसि, पोइ घर मरु लही वेंदी आहे, सोन जो सोन थी वेंदो आहे। जंहिं पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो मोमिन सोन आहे। जेकॾहिं गुनाहनि जी घर लॻसि त बि जहन्नम में अलाह माफ़ करेसि। उहो अलाह मालिक आहे। जे जहन्नम में वियो बि गुनाहनि जे मरु जेतिरे ते हुनजी लहंदी, मरु खां पोइ साॻियो सोन जो सोन आहे, सिधो जन्नत में हली वेंदो। ऐं जन्नत उहा एॾी वॾी आहे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, आख़िरी जन्नती अलाह जी मखलूक आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं केॾी वॾी आहे। आख़िरी जन्नती उन समूरनि खां जेको घटि में घटि, आख़िरी जो मतिलबु घटि में घटि हूंदो, उन जे मुंहं जी रोशनाई यौम तबयज़्ज़ु वजूह व तस्वदु, मुंहं जी रोशनाई जी लाइट 100 साल जे पंध ते, 100 साल जे पंध ते। फरमाइनि था त जन्नती हाणे जेके मथे हूंदा उनजो हिसाब लाहियो, उनजो हिसाब लाहियो। वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन, उन जी जन्नत दुनिया जे जहान खां 11 हिसा वॾी हूंदी, सारो मुल्क। इहो आख़िरी केॾी वॾी हूंदी। उहे जन्नती जॾहिं जन्नत में वेंदा, को ग़म फ़िक्र उनखे न हूंदो। हिकिड़ो ग़म उन्हनि खे बि हूंदो जो साह अलाह जे नाले खां ॿाहिरि कढियो हूंदे, ख़ाली साह हले थो न, अंदरि बि अचे थो ॿाहिरि बि अचे थो न। अलाह जा बाना उहे आहिनि जेको एॾी पंहिंजे साह सां अलाह जो नालो वठंदा आहिनि। रिजालुल्लाह तुल्हिहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह, जवान उहे आहिनि जन खे दुनिया जो कमकार, दुनिया जो कारोबार कम अलाह जी यादि खां गाफ़िल नथा करे सघनि। जीअं चवंदा आहिनि हथ कार में दिलि यार में, उते उन्हनि खे बि इन करे त मौत जी दुआ मनवा, मौत जी दुआ मनवा, छो त हे ज़िंदगी एॾी क़ीमती आहे जो हिकिड़ो साह बानो उन साह सां अलाह जो नालो खणे थो त उनखे एॾो वॾो अजर मिले थो। जन्नत में वञी करे ॿियो ग़म फ़िक्र न हूंदो, उहो फ़िक्र बि कंदो त जेकर इहो साह बि मां अलाह जे नाले सां ख़ाली न कंदा। हे सूरत रहमान पढ़ियम, रहमान जी माना आहे बेहद महिरबान, रहीम जी माना आहे घणे महिरबानी वारो, जंहिंजी महिरबानी जी का हद ई न हूंदी। रहमान जी माना आहे रहमान जो तासीर, रहमान जो तासीर दुनिया जे जहान में आहे। रहीम जो तासीर क़यामत में थींदो, वकान बिल मोमिनीन रहीमा। रहमान जी माना आहे बेहद महिरबान, महिरबानी ऐं रहमत जो लाइक़ु हुजे न हुजे तॾहिं बि अलाह ताला महिरबानी कंदुसि, है न। रहमान जी माना आहे उहो रहमान, रहमत अलाह जी कहिड़ी आहे इन जी मिसाल ईअं सम्झो, बेहद महिरबान, महिरबानी जेको फर्मा बरदार ऐं पंहिंजे पराए ते न आहे, न फरमान ते न आहे।
जहिड़ी गरम हवा मुस्लमान खे लॻंदी तहिड़ी काफ़र खे लॻंदी तहिड़ी भील बागड़ी खे लॻंदी जहिड़ो अंबु मुस्लमान पोखींदो अंब कंदो अहिड़ो जेको आहे सो काफ़र पोखींदो बि कंदो जहिड़ी पोख मुस्लमान पोखींदो जेका मिठी शइ मुस्लमान जे लाइ मिठी आहे काफ़र जे लाइ बि मिठी आहे जेका खटी आहे त खटी आहे की कोन्हे बेहद महिरबानी हाणे जेतिरे ताईं बेहद महिरबानी रहमान जो तासीर दुनिया में आहे एतिरे ताईं क़यामत क़ाइम न थींदी छो त क़यामत आहे जो उते रहमत ऐं पकड़ हिसाब सां थींदी हिते आहे जॾहिं बेहद महिरबानी जीअं हदीस पाक में अचे थो उहा बेहद महिरबानी कहिड़ी आहे हे अल्लाह जो क़ुर अर्रहमान अल्लमल क़ुरान अल्लाह ताला फरमाए थो मां पंहिंजनि ॿारनि ते रहमान रहम कयो आहे कहिड़ो रहम कयो थी अल्लमल क़ुरान अल्लाह ताला फरमाए थो मां क़ुर जी तालीम ॾिनीमान क़ुर सेखारियो हाणे सम्झ में आयो त इहो तासीर जेतिरे ताईं दुनिया में क़ुर पाक जी तालीम हूंदी तेतिरे ताईं क़यामत क़ाइम न थींदी क़यामत तॾहिं क़ाइम थींदी जॾहिं क़ुर पाक जी तालीम हली वेंदी हाणे उहा तालीम अल्लाह ताला पंहिंजे बंदड़नि खे ॿारनि खे दिलनि में विधो आहे मुला ॿोली वीचारा चंदड़ा करे पिनी मयार ताना सही करे अल्लाह जो नालो वठाइनि था बाक़ी त मुल्क जो ॿेड़ो तव्हां ॾिसो था इन करे काफ़िरनि हरकत इहा कई मुस्लमाननि सां दुश्मनी इहा कई जो अंग्रेज़ी जा स्कूल खोलाए उन्हनि में माल मता पैसो ॾेई करे माण्हुनि खे धुतारे करे समूरनि खे ओॾे वठी विया हाणे दादा हाल ई न रहियो आहे मर्द बि ओॾे त छोरा बि ओॾे हदीस पाक में अचे थो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता त अहिड़ो ज़मानो ईंदो जो माण्हू अल्लाह जे क़ुर खे छॾे वेंदा पोइ क़ुर पाक अधु राति जो अर्श ते वञी रोई अल्लाह खे दान ॾींदो आवाज़ उन जो ईअं ईंदो जीअं माखियुनि जो भुड़काट आहे माखी जो भुड़काट मुंहिंजा रब जंहिं जहान ॾे जंहिं मुल्क ॾे मूंखे तूं मोकिलियो हो उन्हनि मूंखे छॾे ॾिनो हाणे मूंखे इजाज़त ॾे त मोटी अचां पोइ अल्लाह ताला हुनखे क़ुर पाक खे मोकल ॾींदो सुबुह जो उथंदा माण्हू क़ुर पाक जा वर्क हूंदा पर हर्फ़ कोन हूंदा माण्हुनि जा सीना हूंदा पर क़ुर पाक न हूंदो पोइ क़यामत क़ाइम थींदी अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लाह ताला फरमाए थो मां इंसान खे क़ुर जे करे पैदा कयो आहे माना इंसान उहो आहे जंहिं इंसान जा अमाल अफ़ाल कम क़ुर पाक जे हुकमनि जे मुताबिक़ में अचनि था उहो इंसान आहे जे न त सूरत इंसान जी अथसि बाक़ी इंसान हिन करे केतिरनि खे जॾहिं अल्लाह जे हुकमनि खां मुंहुं फेरियो कंहिंखे अल्लाह भोलो बणाए छॾियो कंहिंखे बांदर बणाए छॾियो कंहिंखे सूअर बणाए छॾियो कंहिंखे रिछ बणाए छॾियो कंहिंखे कहिड़ो अज़ाब कयो ऐं क़यामत में बि ईअं हूंदो मूंखे वक़्तु न आहे न त मां तव्हांखे उहे ॻाल्हियूं ॿुधायां मुंहिंजा अदा हे अल्लाह जो क़ुर अल्लाह ताला इंसान खे पैदा ई इन करे आहे अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान इंसान खे पैदा अल्लमहुल बयान अदा उठ खे बि ज़बान आहे हाथी खे बि ज़बान आहे घोड़े गॾा खे बि ज़बान आहे माण्हुनि जी ज़बाननि खां वधीक आहे पर अल्लाह तबारक ताला इंसान खे जेका ज़बान ॾिनी आहे या क़ुर पाक जे करे ॾिनी आहे इहो ॻाल्हाइण जेको इंसान खे सेखारियो अथई ऐं इंसान खे सिखण सेखारण जी जेको आहे अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिनी आहे या हिन क़ुर जे करे आहे दुआ आहे त अल्लाह तबारक ताला तव्हां असां समूरनि खे पंहिंजे कलाम पाक जे हुकमनि जे मथां हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए आख़िरत जो फ़िक्रु फरमाए हे तव्हां असां हिन जहान में मुसाफ़िर आहियूं चंद ॾींहं हिते ॾिसजूं था वरी अदा जा
हेठि क़बर में हर हिक जी मुक़ररु आहे। अल्लाह ताला जॾहिं पाण ॾे घुराए त कल में ईमान सां घुराए। आख़िर दाना अल्हम्दुलिल्लाह।